ओम शांति। अॼ जी मुरली तारीख़ आहे 4/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार संगम ते ताकी प्यार जो सागर बाप प्यार जो ई वरसो ॾींदो आहे। हिन करे तव्हां सभिनि खे प्यार ॾियो, गुस्सो न करो। प्रश्न पंहिंजे रजिस्टर खे ठीकु रखण लाइ बाबा तव्हांखे कहिड़ो रास्तो ॿुधायो अथई? उत्तर आहे प्यार जो ई रास्तो बाबा तव्हांखे बतलाईंदा आहिनि न। श्रीमत ॾींदा आहिनि ॿार हर हिक सां गॾु प्यार सां ई हलो। आत्मिक प्रेम हुजणो खपे। कंहिंखे बि दुख न ॾियो। कर्मेंद्रियनि सां कॾहिं बि कोई उल्टो कर्म न करो। सदा यही जांच करो कि मूं में कोई आसरी गुण त न आहे न, मां मूंडी त न आहियां, कोई ॻाल्हि में बिगड़ंदो त न आहियां, है ना। सदा यही जांच करो कि मूं में कोई आसरी गुण त न आहे, मूंडी त न आहियां, कोई ॻाल्हि में बिगड़ंदो त न आहियां। गीता इहे वक़्तु वञे थो। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। दिन प्रतिदिन पंहिंजो घर अथवा मंज़िल नज़दीक ईंदी वेंदी आहे न। हाणे जो कुझु श्रीमत मिलंदी आहे हुन में ग़फ़लत न करो। जो कुझु श्रीमत मिलंदी आहे हुन में असांखे ग़फ़लत न करणी आहे। बाप जो डायरेक्शन मिलंदो आहे कि सभिनि खे मैसेज पहुचायो। ॿार ॼाणंदा आहिनि लाखों करोड़नि खे मैसेज ॾियणो आहे, पोइ कोई समय ईंदो अची बि वेंदा जॾहिं ॾाढा थी वेंदा त ॾाढनि खे मैसेज ॾींदा। बाप जो मैसेज मिलणो त सभिनि खे आहे न। मैसेज आहे ॾाढो सहज, सिर्फ़ु चओ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ॿियो कोई बि कर्मेंद्रियनि सां मनसा वाचा कर्मणा कोई बुरो कर्म न करो। पहिरियों मनसा में ईंदो आहे तॾहिं वाचा में ईंदो आहे। हाणे तव्हांखे राइट ऐं रॉन्ग सम्झण जी बुद्धि खपे। इहे पुण्य जो कमु आहे न, इहे करिणो खपे। बुद्धि सां सम्झो इहे कमु ठीकु आहे या न आहे। दिलि में संकल्प ईंदो आहे गुस्सो करो। हाणे बुद्धि त मिली आहे, अगरि गुस्सो कंदासीं त पाप ठही वेंदो। बाप खे यादि करण सां पुण्य आत्मा ठही वेंदो। ईअं न सुठो अच्छा हाणे थियो पोइ न कंदासीं, ईअं पोइ चईंदा रहंदा त आदत पइजी वेंदी। मनुष्य अहिड़ो कर्म कंदा आहिनि त सम्झंदा आहिनि इहे पाप न आहे, विकार खे पाप न सम्झंदा आहिनि। हाणे बाबा ॿुधायो आहे इहे वॾे ते वॾो पाप आहे, इन ते जीत पाइणी आहे। ॿिया सभिनि खे बाप जो मैसेज ॾियणो आहे कि बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। मौत साम्हूं बीठो आहे न। जॾहिं कोई मरण ते हूंदा आहिनि मतिलबु उस समय उन्हनि जो हूंदो आहे त उन्हनि खे चईंदा आहिनि गॉड फादर खे यादि करो। रिमेंबर गॉड फादर। उहे सम्झंदा आहिनि इहे गॉड फादर वटि वेंदा, परंतु उहे माण्हू इहे न ॼाणंदा आहिनि कि गॉड फादर खे यादि करण सां छा थींदो, काॾे वेंदा। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, गॉड फादर वटि त कोई वञी न सघे। त हाणे तव्हां ॿारनि खे अविनाशी बाप जी अविनाशी यादि खपे, तॾहिं तमो प्रधान दुखी ठही वेंदा।
त हाणे तव्हां ॿारनि खे अविनाशी बाप जी अविनाशी यादि खपे। जॾहिं तव्हां तमो प्रधान दुखी थी वेंदा आहियो तॾहिं त हिकु ॿ खे चईंदा आहियो गॉड फादर खे यादि करो। है न। त हाणे असां तमो प्रधान दुखी थी विया आहियूं, इन करे सभिनि खे चओ कि हाणे तव्हां ॿार अविनाशी बाप जी अविनाशी यादि में रहो। हिकु ॿ खे चओ गॉड फादर खे यादि करो। सभु आत्मायूं हिकु ॿ खे चईंदियूं त आहिनि न, आत्मा चईंदी आहे। ईअं न परमात्मा चईंदा आहिनि, आत्मा खे चईंदी आहे बाप खे यादि करो। इहे हिकु कॉमन रस्म आहे। मरण समय ईश्वर खे यादि कंदा आहिनि, ईश्वर जो डर रहंदो आहे, सम्झंदा आहिनि सुठो व बुरो कर्म जो फल ईश्वर ई ॾींदा आहिनि। बुरो कर्म कंदव त ईश्वर धर्मराज द्वारा ॾाढी सज़ा ॾींदो, इन करे डर रहंदो आहे। बराबरि कर्मनि जी भोगना त थींदी आहे न, है न। आत्मा खे डपु त थींदो आहे कि इहे ग़लति कमु आहे, लेकिन हिकु बार करण खां पोइ हुनजी आदत पइजी वेंदी आहे। पोइ हुनखे डर वर जो कोई उहो न रहंदो आहे, चईंदो जेको हूंदो ॾिठो वेंदो, ईअं थींदो आहे। तव्हां ॿार हाणे करम अकरम विकरम जी गति खे सम्झंदा आहियो, ॼाणंदा आहियो इहे करम अकरम आहे। यादि में रही जो कर्म कंदा आहियूं उहे सुठा कर्म हूंदा आहिनि। रावण राज्य में मनुष्य बुरा कर्म ई कंदा आहिनि, राम राज्य में बुरो कर्म कॾहिं थींदो न आहे। हाणे श्रीमत त मिलंदी रहंदी आहे न, किथे बुलावो ईंदो हूंदो आहे, बुलाईंदा आहिनि इहे करिणो खपे व न करिणो खपे, हर ॻाल्हि में पुछंदा रहो, है न। जो बि ॻाल्हि हुजे न उहो बाबा खे संकल्प में ॾींदा वञो त बाबा असांखे सही डायरेक्शन सही ॻाल्हि बुद्धि में टच कंदा। ऐं बाबा जी एॾी सारी मुरलियूं पढ़ियूं आहिनि त बाबा जी श्रीमत त बुद्धि में आहे ई सही, है न। हाणे श्रीमत त मिलंदी रहंदी आहे। सम्झो कोई पुलिस जी नौकरी कंदो आहे त उन्हनि खे बि चईंदा आहिनि तव्हां पहिरियों प्यार सां सम्झायो। मतिलबु कोई बाबा जो ॿारु अगरि पुलिस जी नौकरी में आहे त उनखे बाबा जी श्रीमत छा आहे कि पहिरियों प्यार सां सम्झायो, सच न करे पोइ मारो। प्यार सां सम्झाइण सां हथ में अची सघंदा आहिनि, परंतु प्यार में बि योग बल भरियलु हुजे त हुन प्यार जी ताक़त सां कोई खे बि सम्झाइण सां सम्झंदा। इहे त जीअं ईश्वर सम्झाईंदा आहिनि। अगरि उहो पुलिस वारो बि बाबा खे यादि करे उनखे सम्झाए न त उन्हनि खे लॻंदो जीअं असांखे भॻवानु ई सम्झाइनि था। तव्हां ईश्वर जा ॿार आहियो, तव्हां में बि ईश्वरीय ताक़त आहे। ईश्वर प्यार जो सागर आहे, उन्हनि में ताक़त आहे न, सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि। त बाबा खे यादि करे उन आत्मा खे ॾिसी करे चईंदा न त उहो सच बि ॿुधाईंदी। छोजी ईश्वर में ताक़त आहे, ईश्वर प्यार जो सागर आहे, सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग में प्यार ॾाढो हूंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग में प्यार ॾाढो हूंदो आहे, आत्मिक प्रेम। हाणे तव्हां प्यार जो पूरो वरसो वठो था न, वठंदे नंबरवार पुरुषारत कंदे कंदे प्यारा ठही वेंदा। बाबा चईंदा आहिनि कंहिंखे बि दुख न ॾियो, न त दुखी थी करे मरंदव। बाप प्यार जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, मनसा में अचण सां उहो शिकिल ते अची वेंदो, है न। मनसा में अचण सां उहो शिकिल में अची वेंदो। बाप प्यार जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि न, है न। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, न त दुखी थी करे मरंदो।
मनसा में अचण सां शिकिल में अची वेंदो आहे उहो दुख, उहो क्रोध। कर्मेंद्रियनि सां पोइ करणु लॻी वेंदा आहिनि त रजिस्टर ख़राबु थी वेंदो आहे। देवताउनि जी चाल चलन जो गायन कंदा आहिनि, इन करे बाबा चईंदा आहिनि देवताउनि जे पुजारी खे सम्झायो। देवताउनि जी चाल चलन जो गायन कंदा आहिनि त देवताउनि जी पुजारियुनि खे सम्झायो। वो महिमा ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण आयो, ऐं पंहिंजी चाल चलन बि ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे सम्झायो तव्हां हीअं हुयो हाणे न आहियो, पोइ वरी थियणो ज़रूरु आहे। तव्हांखे अहिड़ो देवता ठहिणो आहे त पंहिंजी चाल अहिड़ी रखो, है न। अगरि तव्हांखे अहिड़ो देवता ठहिणो आहे त पंहिंजी चाल अहिड़ी रखो। छो जो उन्हनि उहो गायन कंदा आहिनि त उन्हनि खे असां ईअं चई सघंदा आहियूं त तव्हां ईअं ठही वेंदव। पंहिंजी जांच करणी आहे, असां संपूर्ण निर्विकारी आहियूं। असां में कोई आसुरी गुण त न आहे न, कोई ॻाल्हि में बिगड़ंदो त न आहियां, मूंडी त न ठहींदो आहे न। अनेक बार त पुरुषारथ कयो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे, ठाहिण वारो बि हाज़िर आहे न, है न। ठाहिण वारो बि हाज़िर आहे। चईंदा आहिनि कल्प कल्प तव्हांखे अहिड़ो ठाहींदो आहे। कल्प पहिरों जे ज्ञान वरितो उहो ज़रूरु अची करे वठंदा। कल्प कल्प तव्हांखे ईअं ठाहींदो आहे। कल्प पहिरों जे ज्ञान वरितो उहो ज़रूरु अची करे वठंदा। पुरुषारथ बि कराइबो आहे ऐं बेफ़िक्र बि ठही रहंदा आहिनि। ड्रामा जी नूंद अहिड़ी आहे न। कोई चईंदा आहिनि ड्रामा में नूंद हूंदी त ज़रूरु कंदासीं। अच्छा चाट सुठो चाट हूंदो त ड्रामा कराईंदो। सम्झिबो आहे हुनजी तक़दीर में न आहे। पहिरियों बि हिकु ईअं बिगड़ियो हुयो, तक़दीर में न हुयो। चई ड्रामा में हूंदो त ड्रामा असांखे पुरुषारथ कराईंदो। बसि छॾे ॾिनो। ईअं तव्हांखे बि ॾाढा मिलंदा। तव्हांजो एम ऑब्जेक्ट त हिते बीठो आहे न। बैच त तव्हां वटि आहे, है न। तव्हांजो एम ऑब्जेक्ट त हिते बीठो ई आहे। बैच त तव्हां वटि आहे न। जीअं पंहिंजो पोता में ॾिसंदा आहियो त बैच खे बि ॾिसो। जीअं पंहिंजो पोता में ॾिसंदा आहियो त बैच खे बि ॾिसो, है न। एम ऑब्जेक्ट त साम्हूं आहे न। पंहिंजी चाल चलन खे बि ॾिसो। कॾहिं बि क्रिमिनल अख न वञे, मुख सां कोई ईवल ॻाल्हि न निकिरे। ईवल ॻाल्हाइण वारो ई न हूंदो त कन ॿुधंदा कीअं। सत्युग में त सभु दैवी गुण वारा हूंदा। ईवल कोई ॻाल्हि ई न आहे। इन्हनि बि प्रालब्ध बाप द्वारा पाई आहे। ये त सभिनि खे चओ बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। इन में नुक़सान जी कोई ॻाल्हि ई न आहे। संस्कार आत्मा खणी वेंदी आहे। सन्यासी माण्हू हूंदा त पोइ सन्यास धर्म में अची वेंदा। झाड़ त वधंदो रहंदो। हिन समय तव्हां बदिलो था, मनुष्य ई देवता ठहींदो आहे। सभु कोई इकट्ठा थोड़ी ईंदा पोइ नंबर वन। ड्रामा में कोई बिगर समय एक्टर थोड़ी स्टेज ते अची वेंदो। अंदरि वेठा हूंदा आहिनि। जॾहिं समय हूंदो आहे त ॿाहिरि स्टेज ते ईंदा आहिनि पाठ वॼाइण, है न। उहो हद जो नाटक, इहो आहे बेहद जो नाटक। बुद्धि में आहे असां एक्टर्स खे पंहिंजे समय ते अची करे पाठ वॼाइणो।
इहो बेहद जो वॾो झाड़ आहे। नंबरवार ईंदा वेंदा आहिनि। पहिरियों हिकु ई धर्म हुयो, हाणे सभी धर्म वारा त पहिरियों अची न सघनि। पहिरियों त देवी देवता धर्म वारा ई ईंदा पाठ वॼाइण। सो बि नंबरवार झाड़ जे राज खे बि सम्झाइणो आहे। बाप ई अची करे सॼे कल्प वृक्ष जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि जी भेट पोइ निराकारी झाड़ सां थींदी आहे। हिकु बाप ई चईंदा आहिनि, मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो मां बीज आहियां। बीज में झाड़ समायल हुअ न आहे, लेकिन झाड़ जो ज्ञान आहे बीज में, न बीज में पूरो ज्ञान, झाड़ न समाइजी वेंदो आहे, लेकिन न बीज के पंहिंजे पूरे झाड़ जो ज्ञान आहे। कीअं हिकु हिकु पत्तो निकिरंदो आहे, पोइ उन्हनि द्वारा ॿिया बि निकिरंदा आहिनि, पोइ कीअं टालियूं निकिरंदियूं आहिनि। हिन झाड़ खे कोई बि सम्झंदो न आहे। इन्हनि जो बीज मथे में आहे, इन करे हिनखे उल्टो वृक्ष चइबो आहे। रचयिता बाप मथे में आहे, तव्हां ॼाणंदा आहियो असांखे वञिणो आहे घर, जाते आत्मायूं रहंदियूं आहिनि। हाणे असांखे पवित्र ठही करे वञिणो आहे। तव्हांजे द्वारा योग बल सां सॼी विश्व पवित्र थी वेंदी। तव्हांजे लाइ त पवित्र सृष्टि खपे न। तव्हां पवित्र ठहींदा आहियो त दुनिया बि पवित्र ठाहिण वारो खपे। तव्हां पवित्र ठहींदा आहियो त दुनिया बि पवित्र ठाहिण वारो खपे। सभु पवित्र थी वेंदा। तव्हांजी बुद्धि में आहे, आत्मा में ई मन बुद्धि आहे, चैतन्य आहे न। आत्मा ही ज्ञान खे धारण करे सघंदी आहे। आत्मा ही ज्ञान खे धारण करे सघंदी आहे। आत्मा ही ज्ञान धारण करे सघंदी आहे। त मिठे मिठे ॿारनि खे इहो सॼो राज बुद्धि में हुजणो खपे, कीअं असां पुनर्जन्म वठंदासीं, है न। त मिठे मिठे ॿारनि खे सॼो राज बुद्धि में हुजणो खपे, कीअं असां पुनर्जन्म वठंदासीं। 84 जो चक्कर तव्हांजो पूरो थींदो त सभिनि जो पूरो थी वेंदो, सभु पावन ठही वेंदा। ये अनादि ठहियल हुआ ड्रामो आहे न, हिकु हिकु सेकेंड बि ठहिरंदो न आहे। सेकेंड बाय सेकेंड जो कुझु थींदो आहे सॼे कल्प पोइ, सो पोइ कल्प पोइ वरी थींदो। हर हिकु आत्मा में अविनाशी पाठ भरियल आहे। उहा एक्टर्स करे करे 2-4 घंटनि जो पाठ वॼाईंदा। इहे त आत्मा खे नेचुरल पार्ट मिलियो आहे न, है न। उहा एक्टर्स करे करे 2-4 घंटनि जो पाठ वॼाईंदा। इहे त आत्मा खे नेचुरल पार्ट मिलियो आहे। त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। अतीन्द्र सुख हाणे संगम जो ई ॻायल आहे। बाप ईंदा आहिनि 21 जन्म जे लाइ, सिधा सुखी ठाहींदा आहिनि। ख़ुशी जी ॻाल्हि आहे न, जो सुठी रीति सम्झंदा सम्झाईंदा आहिनि, उहे सर्विस में लॻी रहंदा आहिनि। कोई ॿार ख़ुदि ई अगरि क्रोधी हूंदा त ॿियनि में बि प्रवेशता थी वेंदी न। ताली 2 हथनि सां वॼंदी आहे। उते ईअं न थींदो आहे। हिते तव्हां ॿारनि खे शिक्षा मिलंदी आहे। कोई क्रोध करे त तव्हां उन्हनि ते फूल चढ़ायो, प्यार सां सम्झायो,
ये बि हिकु भूत आहे, ॾाढो नुक़सानु करे ॾींदो आहे। क्रोध कॾहिं न करिणो खपे। सिखलाइण वारे में त क्रोध बिल्कुलु बि न हुजिणो खपे। नंबरवार पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। कंहिंजो तीव्र पुरुषारत आहे, कंहिंजो थधो। ठंडे पुरुषारत वारा ज़रूरु पंहिंजी बदनामी कंदा। कोई में क्रोध आहे त जिते वेंदा उतां खां उन्हनि खे कढी ॾींदा। कोई बि बदचलन वारा रही न सघंदा। इम्तिहान जॾहिं पूरो थींदो आहे त सभिनि खे पतो पइजी वेंदो आहे केरु केरु छा ठहींदो। है न, इम्तिहान जॾहिं पूरो थींदो त सभिनि खे पतो पइजी वेंदो केरु केरु छा ठहींदा आहिनि। सभु साक्षात्कार थींदो त जीअं कमु कंदा आहियूं उनजी अहिड़ी महिमा थींदी आहे न। है न, कोई बि बदचलन वारो रही न सघंदो। इम्तिहान जॾहिं पूरो थींदो आहे त सभिनि खे पतो पइजी वेंदो केरु केरु छा थींदो, छा ठहींदो। सभु साक्षात्कार थींदा त जीअं कमु कंदा आहिनि उन्हनि जी अहिड़ी महिमा थींदी आहे। तव्हां ॿार ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। तव्हां सभु अंतर्यामी आहियो। आत्मा अंदर में ॼाणंदी आहे ये सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। सॼी सृष्टि जे मनुष्य जी चाल चलन जो, सभु धर्मनि जो तव्हांखे ज्ञान आहे। उन्हनि खे चइबो आहे अंतर्यामी। आत्मा खे सभु मालूम पइजी वियो। ईअं न भॻवानु घटि घटि वासी आहे, उन्हनि खे ॼाणण जी छा दरकारु। उहो त सभी उहो त हाणे बि चईंदा आहिनि जो जहिड़ो पुरुषारत कंदो ओहिड़ो फल मिलंदो। मूंखे ॼाणण जी छा दरकारु आहे। जो कंदो सो उनजी सज़ा ख़ुदि ई पाईंदो न। भॻवानु केरु आहे? भॻवानु बि हिकु आत्मा ई आहे। बसि उन में सदा सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व ज्ञान रहंदो आहे। उन वटि सचो ज्ञान रहंदो आहे। हिन करे सच जॾहिं साम्हूं ईंदो आहे त माण्हुनि खे ग़लति बि क्लियर नज़र ईंदो आहे त उन वटि शक्ति आहे असांखे सच क्लियर ॿुधाइण जी। पोइ जंहिंखे धारणा करणी आहे त उहो शक्ति बि वठंदो आहे उन खां। उन वटि सर्व गुण आहिनि। बसि ॿियो छा आहे। ॿियो कुझु थोरी आहे। भॻवान खे सभु सच पतो आहे। उहो असांजे साम्हूं ईंदो आहे, सचो ज्ञान ॾींदो आहे, असांखे सज़ा थोरी ॾींदो आहे। असांखे चईंदो आहे सच इहो आहे, कूड़ इहो आहे। बदिलणो अथव त शक्ति वठो, न त सज़ा खाइणी पवंदी धर्मराजपुरी में। बसि ॿियो छा भॻवानु आहे। है न, अगरि घटि घटि में भॻवानु हुजे हा त घटि घटि सभु जॻह असांखे सची ॻाल्हियूं सम्झ में अचनि हा। बसि भॻवानु हिकु सचो ज्ञान ॾींदो आहे, उनखे धारण करण जी शक्ति ॾींदो आहे ऐं असांखे गुणनि जी पहचान ॾींदो आहे। असां में बि हुया लेकिन न आहिनि त उहो पहचान ॾींदो आहे, उनखे धारण करण जी शक्ति ॾींदो आहे। बसि ॿियो छा आहे भॻवानु। है न, उहो बि असां जीअं हेठि ईंदो त हुनजी बि शक्ति गुण ज्ञान ख़तमु थी वेंदो। हिन करे उहे सदा मथे रहंदा आहिनि। पोइ असांजी ख़तमु थी वेंदी आहे, पोइ उहे असां में भरण अची वेंदा आहिनि। सिंपल सी ॻाल्हि आहे। पोइ जो जेतिरो भरे इहे त हुनजे मथां आहे न। पाणी अगरि अचे थो, अगरि कंहिंखे हिकु ई मटको भरिणो आहे त हिन में पाणीअ जो दोष थोरी आहे। पाणी त अचे थो जेतिरा भरिणो आहे, लेकिन लिमिटेड टाइम लाइ ईंदो आहे। हुन लिमिटेड टाइम लाइ, हुन लिमिटेड टाइम में तव्हां पंहिंजो घड़ो जेतिरो भरणु चाहींदा आहियो भरो। है न, त भॻवानु केरु आहे?
ईअं न की भॻवानु कोई घटि जो वासी आहे, उन्हनि खे ॼाणण जी छा दरकारु। उहो हाणे बि चईंदा आहिनि जो जहिड़ो पुरुषार्थ कंदो ओहिड़ो फल पाईंदो न। मूंखे ॼाणण जी छा दरकारु आहे तव्हांखे। जो कंदो उनजी सजा बि ख़ुदि पाईंदो। अहिड़ी चलन हलंदव त अधम गति खे पाईंदव। पद ॾाढो कम थी वेंदो। हुन स्कूल में त नापास थी वेंदा आहिनि त पोइ ॿियो वर्ष पढ़ंदा आहिनि। हीअ पढ़ाई त थींदी आहे कल्पांतर जे लाइ। हाणे पढ़ो न पढ़ो कल्पांतर, हाणे न पढ़ियो त कल्पांतर न पढ़ंदव। ईश्वर लॉटरी त पूरी वठणी खपे न, है न। ईश्वर लॉटरी त पूरी वठणी खपे। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार सम्झी सघंदा आहियो। ईश्वर लॉटरी त पूरी वठणी खपे। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार सम्झी सघंदा आहियो। है न। हाणे जो बाबा असांखे हेॾी पूरी लॉटरी ॾियण आया आहिनि, इहे तव्हां पूरी वठी सघंदा आहियो। जॾहिं भारत सुखधाम हूंदो तॾहिं बाक़ी सभु शांती धाम में हूंदा। ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे। हाणे असांजा सुख जा ॾींहं ईंदा आहिनि। दीपमाला जे ॾींहुं नज़दीक हूंदा आहिनि त चईंदा आहिनि बाक़ी एतिरा ॾींहं आहिनि पोइ असां नया कपिड़ा पाईंदासीं। तव्हां बि चईंदा आहियो स्वर्ग अचे थो, असां पंहिंजो श्रंगार कंदासीं पोइ स्वर्ग में सुठो सुख पाईंदासीं। साहूकारनि खे त साहूकारी जो नशो रहंदो आहे। मनुष्य बिल्कुलु घोर निंड में आहिनि। पोइ अचानक पतो पवंदो आहे इहे त सच पिया चवनि। हाणे पए थी न हेॾी बाढ़ अची वई, सभु डूबी विया। त हाणे मनुष्य सोचंदा हूंदा बराबरि जो चईंदा आहिनि जलमई थी वई, न। हाणे कंहिंखे लॻंदो हूंदो की हा बराबरि जलमई हीअं थी वेंदी, हाणे त थी करे पोइ रुकी बि वेंदी, छो जो अञा आत्माउनि खे संदेश ॾियणो आहे। लेकिन जॾहिं पोइ हिकदमि वरी ईंदी पोइ थोरी रुकंदी, पोइ त पूरो साफ़ु सुथिरो करे। भारत त जलमई न थींदो न, लेकिन भारत में जल बि जल ईंदो, छो जो साफ़ु सफ़ाई करणी आहे न। सभु किचिरो खणी करे पोइ सागर में फिटी करे छॾींदो। बाक़ी सभु त पाणी थी वेंदो, कुझु टापू रहंदा। साहूकारनि खे त साहूकारनि जो नशो आहे न, है न। हाणे तव्हां चईंदा आहियो स्वर्ग अचे थो, हाणे पंहिंजो श्रंगार करो पोइ तव्हां स्वर्ग में सुठा सुख पाईंदा। उहो माण्हू चईंदा न दीपमाला अचे थी त नया कपिड़ा पाईंदासीं, नया कपिड़ा। हाणे असां चऊं था हाणे सची दीपमाला अचण वारी आहे, लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो आहे। त हाणे पूरी सृष्टि जी साफ़ु सफ़ाई बि थिए थी ऐं असां दैवी गुण बि असां आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करूं त असांजो श्रंगार बि थिए थो। त इहे श्रंगार ई नया कपिड़ा आहिनि, है न। पोइ असां स्वर्ग में सुठो सुख पाईंदासीं। साहूकारनि खे त साहूकारी जो नशो रहंदो आहे न। मनुष्य बिल्कुलु घोर निंड में आहिनि। पोइ अचानक पतो पवंदो अरे इहे त सच पिया चवनि। सच त सभु सम्झनि जॾहिं सच जो संग मिले, है न। सची ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ न पंहिंजो बुद्धियोग बाबा सां जोड़णो पवंदो। जॾहिं बुद्धियोग बाबा सां जोड़ंदा आहियूं त असांखे उहो सच लॻंदो आहे। तव्हां हाणे सच जे संग में आहियो न, है न। तव्हां हाणे सच जे संग में आहियो। असां सच जे संग में आहियूं त असांखे सभु सच सम्झ में अचनि था न। तव्हां सत ठाहींदा आहियो सत बाप द्वारा, उहा सभु असत्य ठाहींदा आहिनि असत्य द्वारा। असां सत ठाहींदा आहियूं सत बाप द्वारा। हाणे कॉन्ट्रास्ट बि छपाए था कि भॻवानु छा चईंदा आहिनि, मनुष्य छा चईंदा आहिनि।
मैगज़ीन में बि विझी सघंदा आहियो। आख़िरी विजय त असांजी थींदी न। जंहिं कल्प पहिरियों पद पायो आहे उहा ज़रूरु पाईंदा। इहा सर्टन आहे। हुते अकाले मृत्यु न थींदी आहे। आयु बि ॾाढी वॾी रहंदी। जॾहिं पवित्रता हुई त आयु बि वॾी हुई न। पतित पावन परमात्मा बाप आहे त ज़रूरु उन ई पावन ठातो हुनई। श्री कृष्ण जी ॻाल्हि त शोभदी न आहे न। पुरुषोत्तम संगम युग ते श्री कृष्ण पोइ काथां आयो है न। उहो ई फीचर्स वारो मनुष्य त पोइ हूंदो ई न। 84 जन्म, 84 फीचर, 84 एक्टिविटी, इहे ठहियल हिकु खेल आहे। उन में फ़र्क़ु न पइजी सघंदो। ड्रामा केॾो वंडरफुल ठहियल आहे न। ड्रामा केॾो वंडरफुल आहे कि कीअं 84 जन्म, 84 फीचर्स, 84 एक्टिविटी। आत्मा नंढी बिंदी आहे। आत्मा नंढी बिंदी आहे। उन्हनि में अनादि पाठ भरियल आहे। इन खे कुदरत चइबो आहे। एतिरी नंढी सी आत्मा जो अखियुनि सां नथी नज़र अचे, लेकिन हुन में पाठ भरियल आहे। मनुष्य ॿुधी करे वंडर खाईंदा आहिनि, परंतु पहिरियों त इहो पैगाम ॾियणो आहे कि बाप खे यादि करो। उहो ई पतित पावन सर्व जो सदगति दाता। सत्युग में सुख जी ॻाल्हि हूंदी न आहे। कलयुग में त केतिरो दुख आहे, परंतु ये ॻाल्हियूं सम्झण वारा नंबरवार आहिनि, है न। परंतु ये ॻाल्हियूं सम्झण वारा नंबरवार आहिनि। कलयुग में त केतिरो दुख आहे, परंतु ये ॻाल्हियूं सम्झण वारा नंबर। बाबा त रोज़ु सम्झाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा आयल आहिनि। असांखे पढ़ाइण, पोइ साथ वठी वेंदा। साथ में रहण वारनि सां बि बांदेलियूं ज़्यादा यादि कंदियूं आहिनि। उहे ऊच पद पाए सघंदियूं आहिनि। इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे। बाबा जी यादि में ॾाढो तड़पदियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार यादि जी यात्रा में रहो, दैवी गुणनि जी धारणा करो त सभु बंधन कटिजी वेंदा। पाप जो घड़ो ख़तमु थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी चाल चलन देवताउनि जहिड़ी ठाहिणी आहे। कोई बि ईवल ॻाल्हि मुख सां न चइणी आहे। इहे अखियूं कॾहिं क्रिमिनल न ठहनि। इहे अखियूं कॾहिं क्रिमिनल न ठहनि। क्रोध जो भूत ॾाढो नुक़सानु कंदो है न। इहे अखियूं कॾहिं क्रिमिनल न ठहनि। क्रोध जो भूत ॾाढो ई नुक़सानु कंदो आहे। ताली 2 हथ सां वॼंदी आहे। हिन करे कोई क्रोध न करे त हिन करे कोई क्रोध करे त किनारो करे ॾियो। उन्हनि खे प्यार सां सम्झाइणो। क्रोध जो भूत ॾाढो ई नुक़सानु कंदो आहे। ताली 2 हथनि सां वॼंदी आहे। हिन करे कोई क्रोध करे त किनारो करे वठिणो खपे। उन्हनि खे प्यार सां सम्झाइणो।
वरदान त्याग तपस्या और सेवा भाव जी विधि द्वारा सदा सफलता स्वरूप ठाओ। त्याग तपस्या ही सफलता जो आधार आहे। प्यार जी भावना वारा ही सच्चा सेवादारी ठही सघंदा आहिनि। प्यार जी त्याग जी सच्ची भावना वारा ही सच्चा सेवादारी ठही सघंदा आहिनि। त्याग सां ई स्वयं जो ॿियनि जो भाग्य ठहींदो आहे। तव्हांजे त्याग सां ॾिसो ब्रह्मा बाबा कहिड़ो त्याग कयईं, तॾहिं असांजो सर्व जो भाग्य ठहियो न। त तव्हां बि ईअं त्याग करो त तव्हांजो सभिनि जो भाग्य ठहींदो। ऐं दृढ़ संकल्प करणु इहे ई तपस्या आहे। त त्याग तपस्या ऐं सेवा, त्याग जी भावना वारा सच्चा सेवादारी ठही वेंदा। तपस्या छा आहे? दृढ़ संकल्प करणु। त त्याग तपस्या ऐं सेवा भाव सां अनेक हद जे भाव समाप्त थी वेंदा। संगठन शक्तिशाली ठहींदो आहे। सेवा सां अनेक हद जा भाव समाप्त थी वेंदा आहिनि। संगठन शक्तिशाली थी वेंदो आहे। हिकु चई ॿिए कई, कॾहिं बि तूं मां मुंहिंजो तुंहिंजो न अचे त सफलता स्वरूप निर्विघ्न ठही वेंदा। है न, कॾहिं बि तूं तव्हां न ईंदो, मुंहिंजो तुंहिंजो न ईंदो त सफलता स्वरूप निर्विघ्न थी वेंदो। जॾहिं त्याग तपस्या ऐं सेवा भाव हूंदो त। स्लोगन आहे संकल्प द्वारा कंहिंखे दुख न ॾियणु, इहे ई संपूर्ण अहिंसा आहे। संकल्प द्वारा बि असां कंहिंखे दुख न ॾियूं, इहे ई संपूर्ण अहिंसा आहे। अव्यक्त इशारो, योग खे ज्वाला रूप ठाहिण लाइ सेकंड में बिंदी स्वरूप ठही मन बुद्धि खे एकाग्र करण जो अभ्यास बार बार करो। स्टॉप चओ, सेकंड में व्यर्थ देहभान सां मन बुद्धि एकाग्र थी वञे। अहिड़ी कंट्रोलिंग पावर सॼे ॾींहं में यूज़ करो। पावरफुल ब्रेक द्वारा मन बुद्धि खे कंट्रोल करो। जिते मन बुद्धि खे लॻाइणु चाहियो हुते सेकंड में लॻी वञे। पावरफुल ब्रेक द्वारा मन बुद्धि खे कंट्रोल करो। पावरफुल ब्रेक द्वारा मन बुद्धि खे कंट्रोल करो। जिते मन बुद्धि खे लॻाइणु चाहियो हुते सेकंड में लॻी वञे। अच्छा, ओम शांति।